हू वज़ीर आज़म हो ऐं बाइख्तियार वज़ीर आज़म हो जेको हाणे चवंदो आहे त बेइख्तियार वज़ीर आज़म हो। हू एतिरो बाइख्तियार वज़ीर आज़म हो जो हुन आर्मी चीफ खे क़ौम जो पीउ करार ॾेई छॾियो। अहिड़ो इख्तियार त 1947 खां अॼु ताईं कंहिं बि वज़ीर आज़म वटि न रहियो आहे जो हू आर्मी चीफ खे ई क़ौम जो पीउ करार ॾे। पाक फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी PTI बानी ते तनक़ीद चयाईं हुन पंहिंजी जमायत खे हिकु आमिर जीअं हलायो। सॼी जमायत हिकु ई माण्हू जे चौधारी घुमंदी हुई ऐं उन वक़्तु पूरी हुकूमत बि संदसि ई चौधारी घुमंदी हुई। हू उन वक़्तु बि चवंदो हो त ॻाल्हियूं कयो तॾहिं के DGIs ऐं हुन पंहिंजी सियासत लाइ इस्तेमालु कयो। KP जे वॾे वज़ीर जो बयानियूं वाज़े तौर ते साम्हूं अची वियो आहे। जेकॾहिं फ़ौजी ऑपरेशन नाहे करणो त पोइ छा ख़ारजियुनि जे पेरनि में वेहणो आहे? छा ख़ारजी नूर वली महसूद खे सूबे जो वॾो वज़ीर बणाए छॾिजे? पाक फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी KP हुकूमत ते तनक़ीद चवे थो KP जो वॾो वज़ीर चवे थो त अफ़गानिस्तान असांजी मदद करे। इहो बि चवे थो त काबुल असांजी सिक्योरिटी जी ज़मानत ॾे। हीअ कहिड़े क़िस्म जी तस्कीन वारी पॉलिसी आहे जो अव्हां अफ़गानिस्तान खे चओ था त असांजी मदद करियो? पाकिस्तान में दहशतगर्दी भारत की सरपरस्ती में थींदी आहे। ख़ारजी फितने ऐं भारतीय फितने जो अफ़गानिस्तान में गठ जोड़ आहे। समूरियूं दहशतगर्द तंज़ीमूं अफ़गानिस्तान में मौजूदु आहिनि जिन खे पालियो पियो वञे। अफ़गान तालिबान पंहिंजी तंज़ीमुनि ज़रिए TTP खे तयारु कनि पिया। तालिबान वारा इकोनॉमी हलाइण लाइ दहशतगर्दी खे स्पॉन्सर कनि पिया। अफ़गानिस्तान ख़िते में दहशतगर्द कार्रवाईअ जो मर्कज़ बणियल आहे। अमरीका ऐं इत्तेहादी फ़ौज जे निकिरण में अफ़गान तालिबान जो को तालुक़ नाहे। अमरीका अफ़गानिस्तान में $7.2 अरब जा जदीद हथियार छॾे वियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त अमरीका जा छॾियल जदीद हथियार पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियनि पिया। अफ़गानिस्तान अंदरि 2021 में तालिबान हुकूमत आई। अफ़गान ग्रुप सां दोहा में मुआहिदो थियो जंहिं में 3 वाइदा कया विया। अफ़गान सरज़मीन तां दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं औरतुनि जी तालीम खे यकीनी बणाइण जो वाइदो कयो वियो पर हिक ते बि अमल न कयो वियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त दहशतगर्दनि जो पाकिस्तान या बलोचिस्तान सां को तालुक़ नाहे। ख़ारजियुनि जो इस्लामाबाद सां को तालुक़ नाहे। दहशतगर्द ॿारनि ऐं औरतुनि खे ढाल बणाए इस्तेमालु कनि था। ख़ारजियुनि बाबति अल्लाह ताला जो हुकुम आहे त जिते मिलनि मारिया वञनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग खटणी आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ नेशनल एक्शन प्लान ते अमल ज़रूरी आहे। उन ते समूरियुनि सियासी पार्टियुनि जो इत्तफ़ाक़ आहे। सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान जी सूबाई क़यादत जो दहशतगर्दी बाबति साॻियो मौक़िफ़ आहे पर KP में सियासी तौर दहशतगर्दी लाइ वाज़े माहौल मौजूदु आहे। गुज़िरियल साल सभ खां वधीक दहशतगर्दी जा वाक़िआ KP में छो पेश आया? 80% दहशतगर्दी जा वाक़िआ सूबे में पेश आया। दुनिया चवे पई त अफ़गानिस्तान में दहशतगर्द पलिजनि पिया पर हिकु सियासी पार्टी कूड़ी वावेला करे पई। पंहिंजी सियासी ऐं ज़ाती मक़सदनि लाइ मासूम जानियुनि खे इस्तेमालु करणु न ॾिनो वेंदो। रियासत जो दहशतगर्दी ख़िलाफ़ मौक़िफ़ वाज़े आहे जंहिं जे ख़ात्मे लाइ पुरज़मायूं। दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी जंग गॾु विड़ी आहे। दुनिया जी का बि ताक़त इहा जंग खटण खां रोके नथी सघे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ उहे क़दम खंया विया आहिनि। पाकिस्तान में 2 ॾहाकनि खां वधीक अरसे खां दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। दुनिया पाकिस्तान जे दहशतगर्दी ख़िलाफ़ क़दमनि जी वाखाण करे पई। गुज़िरियल साल दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में तारीख़ी ऐं नतीजो ॾींदड़ साल हो। दहशतगर्दी ख़िलाफ़ रियासत ऐं अवाम विच में हिकु जहिड़ाई हासिल थी। गुज़िरियल साल 75,175 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन किया विया जंहिं दौरान 2597 दहशतगर्द मारिया विया। गुज़िरियल साल दहशतगर्दी जा 5400 वाक़िआ पेश आया। 27 आपघाती हमला कया विया जिन में 16 आपघाती हमला KP 10 बलोचिस्तान ऐं 1 इस्लामाबाद में थियो। 2 आपघाती हमलनि में औरतुनि खे इस्तेमालु कयो वियो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में 1235 क़ानून लागू कंदड़ इदारनि जा जवान ऐं आम शहरी शहीद थिया। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस
बांग्लादेश के एयर चीफ जी पाक फिजाया जी सरबराह से मुलाकात JF-17 जहाज़नि जी इम्कानी ख़रीदारी ते ॻाल्हियूं। ISPR मूजिब मुलाकात दौरान JF-17 थंडर जहाज़नि जी इम्कानी ख़रीदारी ते ॻाल्हि ॿोल कई वई। बांग्लादेशी एयर चीफ पाक फिजाया जी सरबराह के बांग्लादेशी जंगी जहाज़नि जी सार संभाल ऐं मरम्मत में मदद की दरख्वास्त भी कई। तर्जमान मूजिब बांग्लादेशी एयर चीफ यह भी दरख्वास्त कई तो बांग्लादेश की एयर डिफेंस रेडार सिस्टम के एयर सर्विलेंस सिस्टम से गंढण में ताउन कयो वञे। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू तरफा हर मुमकिन सहकार की ख़ातिरी। हुकूमत ईंदड़ 6 महीननि ताईं गैस जूं क़ीमतूं बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त गैस जूं क़ीमतूं न पियूं वधायूं वञनि। वज़ीर आज़म जी हिदायतुनि तहत गैस जूं क़ीमतूं बरक़रार रखियूं वेंदियूं। सुधारनि जे नतीजे में गैस जूं क़ीमतूं बरक़रार रहंदियूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुख्तलिफ अगवान जो मुलाकातों। सेनेटर श्री रहमान, स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, इम्तियाज शेख, शेर मोहम्मद बुखैरी और फयाज बुट बिलावल हाउस कराची में चेयरमैन से मुलाकातों कयूं। जैसा सियासी सूरत हाल, कौमी मामलन, पार्लियामानी सूरत हाल और मुस्तकबिल के सियासी हिकमत अमली ते ॻाल्हियूं कयूं वियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो पीपल्स पार्टी सदाई जमहूरियत, आइन और अवामी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ जिदोजहद कंदी रहंदी। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी पारां शंघाई के शहरी मनसूबाबंदी वारे हेडक्वार्टर जो दौरो। शंघाई शहर के मास्टर प्लानिंग, तरक्की और सहूलतन बाबत तफ़सीली ब्रीफिंग दी वही। घरू वज़ीर के शहरी सहूलतों से गॾु तेज़ रफ्तार तरक्याती निज़ाम बाबत आगाह किया वियो। मोहसिन नकवी शंघाई के जदीद सहूलतन वारे स्टेडियम जो मॉडल जो मुआयनो किया। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी के चवण शंघाई शहर तेज़ तरीन तरक्की में पंहिंजो मिसाल पाण आहे। इस्लामाबाद के भी शंघाई जिया बनाइण चाहिनि था। शहर की तेज़ रफ्तार तरक्की में फ़ायदो वठण फौरी कदम खया वींदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त वर्ल्ड बैंक तरफां सिंध फ्लड एमरजेंसी बहाली मनसूबे ते इत्मीनान जो इज़हार हुकूमत की असराइती मनसूबाबंदी जो सबूत है। मनसूबे में 7.2 मिलियन का वधीक मानू फ़ायदो हासिल किया है, जिनमें 3.4 मिलियन औरतूं शामिल आहिनि। सिंध हुकूमत बोर्ड मुतासरन की बहाली के अव्वली तरजीह ॾींदे महदूद वसीलन बावजूद शफ़ाफ़ियत, रफ्तार और असराइते अमल दरामद के यकीनी बनाया वियो है। मनसूबो मुतासिर इलाइक़नि में बुनियादी सहूलतन की बहाली जो सबब बनियल है, जेको मुआशी और समाजी इस्तेहकाम में पिण अहम किरदार अदा करे रहियो आहे। सिंध के मकानी खाते तरफा शाहराउन और खुलियल हंधन ते गंद साड़ींदड़न खिलाफ कार्रवाई जो फैसलो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह की सदारत हेठ साल वेस्ट मैनेजमेंट बाबत इजलास। इख्तियारन की सफ़ाई, कचरे खणण और इंतजामी कदमन बाबत ब्रीफिंग। इजलास में खुलियल हंधन ते गंद साड़ींदड़न खिलाफ FIR दाखिल करण जो फैसलो। मकानी खाते वाले वज़ीर नासिर शाह जो चवण है सॉलिड वेस्ट मैनेजमेंट के यूनियन काउंसिल्स और टाउन से राबता वधाइण घुरिजनि, जीअं सफ़ाई के निज़ाम के बेहतर बणाए सघिजे। कम न कंदड़ अमलदारन और जिम्मेवारन के फौरी तौर मुअत्तल कयो वञे। शहर की सफ़ाई ते कंहिं भी क़िस्म की लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। रूस और चीन तरफा वेनेजुएला ते अमरीकी चढ़ाई की सख्त मज़म्मत। सदर मादुरो और संदस घरवारी की आज़ादी जो मुतालबो। सलामती काउंसिल के हंगामी इजलास में रूसी नुमाइंदे खिताब कंदे चयो आहे त कराची में अमरीकी ॾोहनि जो को भी जवाज़ न आहे। अमरीका के इजाज़त न हुजण घुरिजे तो वो पाण के मनसब करार दे या लाकानूनियत के दौर और ताकत के ज़ोर ते अमरीकी बालादस्ती की वापसी की शुरुआत है। चीनी नुमाइंदे चयो तो को भी मुल्क न तो दुनिया जो पुलिस ऑफिसर बणिजी सके तो न ही पाण के आलमी मुनसिब समझण जो हक़ रखे तो।
ताक़त जे नाजायज़ इस्तेमाल सां वधीक बहरान जनम वठंदा अमेरिका ॾाढ ऐं जबर ते बदल पॉलिसियूं ख़त्म करे गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल वेनेज़ुएला ख़िलाफ़ अमरीकी कार्रवाई खे आलमी कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल जे इजलास खे ब्राज़ील, कोलंबिया, क्यूबा ऐं केतिरनि ई ॿियनि मुल्कनि तरफ़ां अमरीकी कार्रवाई अगराई करार। यूरोपी इत्तेहादियुनि जी कानून जी भञकड़ी ते अगराई ते तनक़ीद अमरीका ते तनक़ीद। अमरीका जी वेनेज़ुएला ऐं उन जी अवाम ख़िलाफ़ का बि जंग नाहे। सदर ट्रंप सफ़ारतकारी खे हिकु मौक़ो ॾिनो, मादुरो खे मुतबादल रस्ता पेश कया ऐं तकरार घटाइण जी कोशिश कई। सिफ़ारतकारी नाकाम थियण ते कार्रवाई कई वई। अमरीकी नुमाइंदे माइक वाल्टर्स जो सलामती काउंसिल में दिफ़ा संदसि चवण आहे त हू वेनेज़ुएला ते कब्ज़ो न करे रहिया आहिनि। अमरीका वेनेज़ुएला जे अवाम लाइ अमन, आज़ादी ऐं इंसाफ़ चाहे थो। हुकूमत अमरीकियुनि खे मनशियाती दहशतगर्दी खां बचाइण लाइ क़दमनि में घटिताई न कंदी। पाकिस्तान वेनेज़ुएला में फौजी कार्रवाई खे गॾियल क़ौमनि जे चार्टर जी वाज़े भञकड़ी करार ॾेई छॾियो। तकरार घटाइण लाइ सिफ़ारतकारी ते ज़ोर। वेनेज़ुएला जी सूरतहाल ते सलामती काउंसिल जो हिकु हंगामी इजलास खे ख़िताब कंदे पाकिस्तानी नुमाइंदे उस्मान जदू चयो त गॾियल क़ौमनि जे चार्टर जे मुताबिक़ कंहिं बि रियासत जे इलाइक़ाई सालमियत या सियासी आज़ादी जे ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल खां पासो करणु ज़रूरी आहे। अहिड़ियूं कार्रवायूं आलमी क़ानूनी ढांचे जी बुनियादुनि खे कमज़ोर करे सघनि थियूं। उन जो मुस्तक़बिल ते ख़राब असर पइजी सघे थो।